जय श्री कृष्ण। तमाम दर्शकन के मुझा प्रणाम। अज निहायत तमाम खुशी थी थे मुझे यो अनाउंस कंदे त असां पूज हिंदू पंचायत नौजवान संगत के तावन से मीरपुर माथेलो में पूज पंचायती हाल में एक गुरुकुल जो प्रोग्राम करे रहा हूँ। तक खबर आ त सजी सिंध में काफ़ी शहरन में गुरुकुल जा प्रोग्राम कामयाब थी चुका हैं। ताज़ो पनेकिल में भी प्रोग्राम थियो। गुरुकुल हकीकत में आहे छा? सदियों पहिरियों जॾहिं कॉलेज यूनिवर्सिटियूं स्कूल न हुया त असां वटि शिक्षा घर जेके हुया, शिक्षा जो जेको तरीक़ो हुयो उहो गुरुकुल द्वारा हुयो। हर शहर में गुरु हूंदो हुयो ऐं उहो उते ॿार पंहिंजा माण्हू दाख़िल कराईंदा हुआ ऐं उन्हनि ॿारनि खे उते सभु शिक्षा ॾिनी वेंदी हुई, जंहिंमें न सिर्फ़ पैसे कमाइण जी सिख्या हुई पर उनखे घर गृहस्थ हलाइण, धंधो करण ऐं धर्म जी मुकमल ॼाण ऐं उन सां गॾु उनजा संस्कार ये सभु उन्हनि खे ॾिना वेंदा हुया। ऐं उहे गुरु जो कुल मीन परिवार, वो गुरु जा परिवार जो हिस्सो हूंदा हुआ ऐं गुरु बिना कंहिं लालच जे, बिना कंहिं पैसे वठण जे उहा शेवा कंदो हो ऐं उन्हनि ॿारनि खे उहे शिक्षा जॾहिं कंप्लीट कंदा हुआ त उन्हनि उहे हलिया वेंदा हुआ पंहिंजे पंहिंजे केंद्र में ऐं उहे कामयाब ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। ऐं तव्हां तारीख़ पढ़ी हूंदी त राम भॻवान बि गुरुकुल में वियो, कृष्ण भॻवान बि गुरुकुल में वियो ऐं असांजा वॾा वॾा संत महात्मा सभु जेके हुया सभु गुरुकुल में शिक्षाऊं हासिल कयूं। कॉलेज यूनिवर्सिटियूं हाणे शुरू थियूं। अॼु बि इंडिया में काफ़ी जॻहियुनि ते गुरुकुल आहिनि। उन्हीं सिलसिले खे वधाईंदे ऐं ॿियनि शहरनि में थियल कामयाब प्रोग्राम खे ॾिसंदे मीरपुर माथेले में पूज हिंदू पंचायत फरवरी जे अंदाज़न 20-22 तारीख़ ते प्रोग्राम करे रही आहे, जंहिंमें असांखे काफ़ी दोस्तनि जो साथ आहे जेके ॿाहिरियां विद्वान पुरुष आहिनि, कंदकोट, जेकबाद, सखर, प्रियालो या खैरपुर, कराची, हैदराबाद, उतां सभु ईंदा ऐं असांखे उहा शिक्षा ॾींदा। कोशिश इहा आहे त प्रोग्राम 2-3 ॾींहं जो थिए, फाइनल पोइ थींदो। अॼु जेका अनाउंसमेंट आहे उहा सिर्फ़ु इन लाइ आहे त असां चाहियूं था त असांजा जेके नौजवान दोस्त आहिनि, मैट्रिक पास, इंटर, फर्स्ट ईयर, BA या उन्ही खां मथे, उहे सभु हिन प्रोग्राम में शरीक थियनि, उहे पंहिंजूं शंकाऊं मिटाइनि, उहे पंहिंजा सुवाल जवाब करनि ऐं उन्ही खां पोइ उन्हनि खे मुकमल शिक्षा ॾिनी वेंदी जीअं उहे शिक्षा वरी हू अॻिते पहुचाइनि ऐं अमली तरह उन्हनि खे करे ॾेखारियो वेंदो। इहा असांजी पहिरीं कोशिशि आहे। असां तव्हांखे अपील था करूं नौजवान दोस्तनि खे त तव्हां पंहिंजा नाला हेठि ॾिनल नंबर ते ज़रूर मोकिलो ऐं उन सां गॾु पंहिंजो मोबाइल नंबर बि मोकिलो जीअं असां तव्हां सां राब्तो करे सघूं। केतिरा शागिर्द असां वटि अचनि था जीअं उन्हनि जे असां मुकमल इंतज़ाम करियूं, उन्हनि जो वेहण जो, उन्हनि जे माइक जो, उन्हनि जे ॻाल्हाइण जो, उन्हनि जे लाइट रिफ्रेशमेंट जो असां जीअं पूरो सुठे नमूने इंतज़ाम करे सघूं। मुंहिंजी अपील आहे त तव्हां पंहिंजा नाला असांखे जल्द खां जल्द लिखी मोकिलो, उन सां गॾु पंहिंजो मोबाइल नंबर लिखी मोकिलो ऐं पंहिंजनि दोस्तनि खे वधि में वधि ॿुधायो त उहे हिन में शरीक कनि। हीउ हिकिड़ो यूनिक प्रोग्राम आहे, पंहिंजे शहर में पहिरियों दफ़ो थी रहियो आहे। अव्हांखे इन प्रोग्राम में ॾाढो मज़ो ईंदो ऐं असांखे उमेद आहे त हीउ प्रोग्राम कामयाब थींदो, जंहिंमें पूज पंचायत मुकमल हिसो वठे थी पई। तव्हां पंहिंजा नाला जेके आहिनि उन में असांखे जल्द खां जल्द लिखायो ऐं हिन खां अॻु में इहे प्रोग्राम ॿियनि शहरनि में बि थी चुका आहिनि। सो तव्हां न्याणियूं, मुंहिंजी भेणियूं, मुंहिंजियूं धीअरूं, जेकॾहिं उहे चाहिनि उहे बि हिन में अचनि, असांखे ख़ुशी थींदी। उन सां गॾु असां पाठशाला जे ॿारनि लाइ बि हिकिड़ो प्रोग्राम रखियो आहे, जंहिंमें पाठशालाउनि मां जेके वॾा शागिर्द आहिनि, ज़ाहिर आहे उहे हूं एतिरा वॾा त कोन्हे, वधि में 6-7 दर्जो पढ़ंदा हूंदा, उन्हनि जे लाइ बि प्रोग्राम आहे। उहे बि उन में ईंदा, उहे बि पंहिंजो परफॉर्म कंदा। सो मूंसां तावन करो, हिन प्रोग्राम में शरीक थियो, असांखे ॾाढी ख़ुशी थींदी जेकॾहिं तव्हां हिन में शरीक थींदो ऐं जीअं हीउ प्रोग्राम कामयाब थींदो त असां अहिड़ा प्रोग्राम तव्हांखे वरी वधि खां वधि ॾींदासीं। जय श्री कृष्ण।